रावती पुलिस ॾहें क्लास जे ॿिनि शागिर्दनि समेत 4 ॼणनि मथां ड्यूटी अटकाव जो केस दाख़िल करे छॾियो, जंहिं ख़िलाफ़ रहवासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अब्दुल जब्बार चाचड़, मोर चाचड़ ऐं मसामात बशीरा एहतिजाज बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2 ॾींहं अॻु बनीअ ते कमु कंदे पुलिस एहलकारनि असांजे औरतुनि जा फोटू कढण जी कोशिश कई। जन खे रोकियो त उन्हनि नींगर ते तशद्दुद कयो, जंहिंखे ॻोठाणनि पुलिस खां छॾायो। उन्हनि चयो त एसएसपी घोटकीअ जी स्पेशल टीम जे इंचार्ज अब्दुल शकूर लाखो रावती थाणे ते असांजे 2 ॿारनि अब्दुल सत्तार चाचड़, अली गौहर चाचड़ समेत 4 ॼणनि मथां कूड़ो ड्यूटी अटकाव जो केस दाख़िल कराए वॾी नफ़री साण करे असांजे घरनि ते चढ़ाई करे भंडरा कई आहे। असां छा दमदमे जी पिकाट आहे। असां कॾहिं बि इन 40 साल ते इन दुख में सुख में हर शइ में असां गॾु। असांजा ॿार फुटी चुंदा पिया, असां मर्द माण्हू केर बि कोन्हो। नंढड़ो असांजो खड़ो हिकिड़ो सिपाही हिननि जो जेको लही आयो अची करे उते फ़ोन ते जेको आहे इहो करे पियो, तस्वीरां कढे पियो, इहो करे पियो त उन्हनि खे जेको आहे नंढड़े रोकियो त तूं हेॾे न अच, तुंहिंजो कमु न आहे। ॿारनि में पिकाट गॾु आहे ऐं जेका ॿार चूणी बि गॾु कंदा पिया आहिनि, उन ते उन ॿार खे जेको मारियो आहे इहो कयो अथई। ऐं ॿारनि खे कोन ज़ैफ़नि उनखे दफ़ा ॿार छो मारियो ते असांजी ज़ैफ़नि ते तशद्दुद कयो अथई। असांजी ज़ैफ़नि जेका आहिनि बोछाण लाथा अथऊं ऐं उतार में वरी जेको आहे असां ते जेको आहे वरी FIR बि करे छॾी अथऊं। असां सां इंसाफ़ कयो, असांजा ॿार नंढड़ा पुलिस वारे खे झलियऊं वञी न उहो मुड़ियो, असांजे ॿार खे कुटियऊं। ज़ैफ़ां असां गाॾियूं ते चूंडी था खड़ासीं, पुलिस वारो लही आयो ज़ैफ़ां जे विच में चऊंसि बाबा छो आयो, चई मां निमाल ॾियण आयो। असांजा फोटू कढाई, जवान न ॿाहिरि वियो, मुंहिंजे ॿार खे कुटियईं। मां पंहिंजो ॿार छॾायो, धीअनि सूधी नंढड़ा ॿार मुंहिंजा लोह थी विया। 5-6 पुलिस वारा असांजा ॿार फोटू सुनी था वेठा जंहिंमें पुलिस वारनि खे 1-2 चकर मां अॻे पुलिस रमती असर छा दम अथव। मां झलियो समास मां चयो असांजे ॿारनि असांजे ॿार चूड़ी कंदा पिया आहिनि। चई त वरी 2-3 चकर मां हिनखे अॻु में चयो मां इहो न मुड़ियो। वरी कंहिं महिल होॾे अचे, कंहिं महिल हेॾे अचे, बंदि को हेठि लाइ किकरनि ते कंहिं महिल फोटू करे बीठो। जंहिंमें त मां 10 दर्जन जो शागिर्द आहियां ऐं इहो वरी पूरी FIR कई अथई, माल असांजो ढकायो अथई ऐं जंहिंजे करे असां सां इंसाफ़ कयो वञे। एहतिजाज कंदड़ IG सिंध, DIG सखर, SSP घोटकी खां मुतालबो कयो त एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे कूड़ो केस ख़त्म कयो वञे। ॿी सूरत में SSP ऑफिस आॾो धरणो हंयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।